दूजे महीने में 8 महीना पहिरें आफ्ताब कोरी हथियारनि सां आयो। 2 माण्हू ॿिया गिनी मूंखे अगवा करे खणी वियो। भाउ मुंहिंजे ते हथियार रखिया ने जे हाल सां न तुंहिंजे भाउ खे मारींदऊं। उन्हनि सां मूंखे ज़ोरे खणी विया। वरी सादकाबाद कोर्ट में उते मूंखे धमकियूं ॾेई दावा ॾेई मुंहिंजो निकाह कयो। मुल्ह जा शायदि गवाह। पोइ वरी मूंखे बयानु ॾेई रहंदा रहिया, धमकियूं ॾेई रोज़ बयानु ॾियानि चए तूं भाउ जे ख़िलाफ़ु बयानु ॾे। मूंखे कीअं बि मौक़ो न मिलियो मां भाउ पंहिंजे सां ॻाल्हायां, कंहिंसां ॻाल्हायां। मूंखे वरी ॾेर माना 8 महीना रोलींदा रहिया उते किराए जी जैन में कंहिं महिल किथे रहींदा रहिया। हाणे असां ॾेरकी में रहंदा पिया हुआसीं, ॾेरकी में बाईपास ते ॾेरकी में ते बाईपास ते रहंदा पियासीं। ॿाहिरों तालो लॻल हूंदो हो, अंदरि मां घर में बंदि थियल हूंदी हुयमि। मुंहिंजे भाउ मां कंहिं बि तरीक़े फ़ोन खणी पंहिंजे भाउ ॾे फ़ोन कयो, मूंखे अचो वठी वञो, मां ॻोल्हो किथे आहियां, मूंखे ॻोल्हो। मां उन्हनि खे चयो हे आया हे मुंहिंजो मलोट शकूर, भाउ मुंहिंजो शामूमंद, इहे मूंखे ॻोल्हण आया। तो पुलिस बि उन घुराई मुंहिंजे भाउ बेगुनाह खे ॿधायोसि। सौटु मुंहिंजो कदीर उन बेगुनाह खे ॿधायोसि। उहे हाणे बेगुनाह उते कुटाईंदो पिया। उन्हनि खे चवंदा मूंखे पंहिंजी मुटाए ॾियो न त मां तव्हांखे हिते फांसी ॾींदुमि। उनखे माना सज़ा में सटी पिया, कुटाई पिया उते। हाणे मां पंहिंजो होश आवाज़ सां बयानु ॾींदी पिया, ज़ोर ज़बरदस्ती मां त कंहिंजी कोन्हे। उहे मूंखे हथो ज़ोर सां बयानु उहे ॾेई रहंदा हुया। हाणे भाउ मुंहिंजो त कदीर मुंहिंजो सौटु, भाउ मुंहिंजो शामूमंद बेगुनाह पिया आहिनि। उन्हनि खे कुटाईंदो पिया, उन्हनि खे आज़ादु कयो वञे बेगुनाहनि खे। इहे उनजी जाते उहे ॿधा वञनि। भेण फ़ोन कयो त मूंखे हितो छॾायो, मां कैद में आहियां। मुंहिंजो भाउ वियो, मुंहिंजो मलोट सौटु विया उनखे छॾाइण। ॿाहिरों तालो हुयो घर के, लेकिन उन्हनि हाणे पंहिंजी के छॾाइण विया, उहो बेकसूर अथनि। उन्हनि असांजे भाउ सां सौट सां ज़ुल्म कया। उन्हनि खे बेकसूरनि खे कुटाईंदो आहे, मानी ॾियणु वेंदा आहिनि मानी खसी ईंदो आहे, पाणी न पीअणु ॾींदो। बसि इहो उन्हनि खे इंसाफ़ मिलियो वञे त उहे हाणे आज़ादु कया वञनि। मामिलो ॿियो कोन हो, गोड़ जो छोरो आफ्ताब कोरी। असां उते पाड़े में वेठा, विच में स्कूल आहे, हेॾो असांजी जॻह आहे, हेॾो माना उनजी जॻह आहे। छोकिरी खे अगवा करे खणी सादकाबाद वियो। सादकाबाद उते किराए जा गवाह करे हिन खे हथियार ॾेखारे करे हिन जा ॿाहिरों उते ई बयानु वठी करे कूड़ो निकाह कराए वरी हिन खे कंहिं महिल उॿाड़े, कंहिं महिल ॾेरकी, कंहिं महिल हर शहर में वञी कोर्ट सफ़ल सादकाबाद रहीम यार रहाए करे 8 महीना असां ॻोल्हींदासीं। बाक़ी असां क़ुर पाक लोॾियासीं 5 महीना। फैज़ू कोरी उनजो छोरो जेको आफ्ताब खणी वियो, उनजो मामो ऐं उनजो मलोट वहीद कोरी ऐं साईं के चऊं उनजो सौटु जेको आहे ख़ालिद कोरी ऐं उनजो सौटु इमदाद कोरी ऐं उनजो भाउ आफ्ताब जो इरशाद कोरी ऐं उनजो सौटु जेको आहे दीदार कोरी ईंदा मूंखे हथियार सोटियूं ॾेखारे करे धमकाईंदा हुया। आई जी सिंध खे ॿाह ॿधा पियूं, ख़ुदा रा असांजी मदद करे। असांजो न कोई ॼाम, न सरदार, न वॾो, न वॾेरो, क़ुर पीरनि खां असांजी का वाह कोन्हे। असां ग़रीब यतीमूं 3 मोबाइल असांखे मोकिलियो पिया। छोकिरनि ते FIR कराई अथसि, डेली वेही कुटाईंदो आहे। DSP SP आई जी सिंध खे असां इहे ॿाह ॿधासीं। ख़ुदा रा मदीने जे सदके असांजी मदद कई वञे, छोकिरनि जो FIR ख़तमु कराए बाइज़त बरी करायो।